अफ़सोसनाक ख़बर मां कराची में लियारी वासी एक पोरित KMC जी गाड़ी हेठां अची चीभाट जी फोत थी वियो आहे। लियारी वासी पोरित हफ़ीज़ वल्द अदालत खान KMC जी गाड़ी हेठां चीभाट जी फोत थी वियो। चीपा ज़रियनि मूजिब KMC गाड़ी हेठां चीभाट जी फोत थी वियल जो मर्द अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर मां पिया कराची में लियारी वासी एक पोरित KMC जी गाड़ी हेठां अची चीभाट जी फोत थी वियो आहे। लियारी वासी पोरित हफ़ीज़ वल्द अदालत खान KMC जी गाड़ी हेठां चीभाट जी फोत थी वियो। इंतहाई अफ़सोस जोगी ख़बर मां ॾेई रहिया आहियूं। चीभाट जी फोत थियल KMC गाड़ी हेठां नौजवान फोत थी वियो आहे। कराची में लियारी वासी हिकु पोरित KMC जी गाड़ी हेठां अची चीभाट जी फोत थी वियो आहे। लियारी वासी पोरित हफ़ीज़ वल्द अदालत खान KMC जी गाड़ी हेठां चीभाट जी फोत थी वियो आहे। अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। चीपा ज़रियनि मूजिब KMC गाड़ी हेठां चीभाट जी फोत थी वियल जो मर्द अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। कराची में लियारी वासी हिकु पोरित KMC जी गाड़ी हेठां अची चीभाट जी फोत थी वियो। लियारी वासी पोरित हफ़ीज़ वल्द अदालत खान KMC जी गाड़ी हेठां अची चीभाट जी फोत थी वियो आहे। चीपा ज़रियनि मूजिब KMC गाड़ी हेठां चीभाट जी फोत थी वियल जो मर्द खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। इन हवाले से कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूद है। जी अब्दुल्ला, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कराची के इलाके लियारी में जेको आहे सो कचरो खणंदड़ KMC जो डंपर जे हेठां जेको आहे सो हिकु शख़्स अची करे जेको आहे चीभाट जी फोत थी वई। जंहिं फोत थियल शख़्स खे चीपा एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जंहिं त फोत थियल जी सुञाणप हफ़ीज़ वल्द अदालत खान उमिरि 75 साल ॿुधाई पई वञे। पुलिस हिन मामले जे हवाले सां ॿुधायो आहे त जेको आहे सो कचरो खणंदड़ जी गाॾी हुई उहा रिवर्स थी रही हुई त पोयां वेठल शख़्स जेको आहे सो उहो नज़र न आयो ड्राइवर खे, ऐं उनखे डंपर खे जेको आहे चीभाटे चाढ़े छॾियो। जॾहिं त जेको ड्राइवर आहे उहो गिरफ़्तार कयो आहे ऐं डंपर पिणु जेको आहे सो थाणे ते मुंतकिल कयो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।